सिप समटे सपजे अबर आसा रोस, बाड़ो पिए न बिपुड़ी मिठो मुँह लगोस। माणिक ते मिड़ियोस तंग कढियाई तार में। अस्सलाम वालेकुम हक मौजूद GSN जी लतीफ़ सुर मारुई जे हिन खूबसूरत बैत जे ॾुखियनि लफ़्ज़नि जे मानाउनि तरफ़ ईंदासीं। आसारोस संदसि आसरो, बाड़ो यानी खारो पानी, बिपुड़ी बिन पुड़न वारी यानी सिप, माणिक यानी मोती, ते यानी तह करे, तंग कशालो या फाको, तार ऊनो पानी। हिते समुंड जे उने पानी ॾांहुं इशारो आहे। सुरमारुई जे हिन बैत में सिंध जो अज़ीम शाइर ऐं मुफ़क्किर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांखे ॾाहप भरिया ॾस ॾींदे, ॾाहप भरियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदे असांखे इहो ॿुधाइनि था त सिप जेका हमेशा समुंड में रहे थी, उहा समुंड जो खारो पानी नथी पिए। सिप समुंडे सपजे अबर आसारोस, सिप जेका समुंड में रहे थी, जेका समुंड में पैदा थी आहे, पर संदसि बरसात जे इंतज़ार में आहे, बरसात जे आसरे आहे। बाड़ो पिए न बिपुड़ी मिठो मुँह लगोस। हीअ बिपुड़ी हीअ सिप समुंड जो खारो पानी नथी पिए, छो जो हुनखे मिठो पानी वणी वियो आहे। माणिक ते मिड़ियोस तंग कढियाई तार में, हुन जे अंदरि माणिक ऐं मोती तॾहिं ई पैदा थिया आहिनि जो हुन तार पानी में रहंदे, समुंड में रहंदे उञूं काटियूं आहिनि। उहो खारो पानी नाहे पीतो, हुन उञूं काटियूं आहिनि, हुन सब्र कयो आहे, हुन किरी कई आहे, हुन रोज़ा रखिया आहिनि, तॾहिं हुनखे माणिक हासिल थियो आहे। जीअं त समुंड जे सिपुनि में अनेक क़िस्मनि जा मोती थियनि था, जिन मां लाल, जवाहिर, माणिक ऐं पाणेठ त बिना सोना, पायदार ऐं सोन खां सवें भेरा वधीक क़ीमती आहिनि। हज़ारे सालनि खां उन्हनि खे बादशाहनि पंहिंजे तख़्त ऐं ताज में सजायो आहे, त राणियुनि ऐं शहज़ादियुनि पंहिंजे हारनि ऐं ॿियनि ज़ेवरनि में सजायो आहे। पर सिप खे इहो मोती कीअं ऐं छो थो हासिल थिए? शाह साईं इन मुतअलिक़ ई असांखे ॿुधायो आहे, इन मुतअलिक़ ई असांखे सम्झायो आहे त सिप खे इहे मोती महिनतुनि सां हासिल थियनि था। सिप समुंड में रहे थी, उनजो खारो पानी नथो पिए, बरसात जे आसरे रहे थी। पोइ जॾहिं बरसाति ईंदी आहे त उहा पाणी उन खारे पाणी खां सिप मुंहुं ॿाहिरि कढी बरसात जी पाणी झटे वठे थी, पीए वठे थी। भिटा साईं इहो ई असांखे ॿुधाए थो त हिन सिप हेॾे तार पाणी में रहंदे बि जेको सब्र कयो, जेका किरी कई, जेके फाका कढिया, जेके रोज़ा रखिया ऐं जेके तकलीफ़ूं सठियूं, खेसि उन जे बदिले ई हुनखे माणिक अता थिए थो। इहो सभु सब्र जो नतीजो आहे, इहो सभु महिनतुनि जो नतीजो आहे, इहो सभु उन जे जिदोजहद जो नतीजो आहे, जो उनखे समुंड में रहंदे उन जे सब्र जो फल मिले थो, उनखे माणिक ऐं मोती मिलनि था। शाह साईं सिप खां असांखे हिकिड़ो सबक़ ॾिए थो त तव्हां बि अगरि हिन दुनिया में, हिन समाज में सब्र, ॾाहप ऐं बर्दाश्त सां रहो, तव्हां बि बर्दाश्त करणु सिखो, सब्र करणु सिखो ऐं बुखूं काटणु सिखो ऐं ॿियनि जे कमु अचो, पाण भले बुखुनि ते वेहो। सब्र, शुक्र ऐं बर्दाश्त बैदि ई तव्हांखे मोती हासिल थींदा, तव्हां कामयाबियुनि तरफ़ गामज़न थींदा, तव्हां कामयाबियूं माणींदा, तरक़ी जे राह ते गामज़न थींदा। सिपुनि वांगुरु तव्हां बि सब्र करणु सिखो। अचो त शाह साईं जे हिन लासानी ऐं लाफ़ानी पैगाम ते अमल कंदे
सिपुनि खां सब्र जो सबक़ सिखूं। सब्र सां गॾोगॾु जेको ॿी सिट आहे, ॿाड़ो पीए न बिपुड़ी, मिठो मुंहुं लॻोसि। ॿाड़ो छा आहे? ॿाड़ो उहे ग़लति सोबतूं आहिनि, या ॿाड़ो जेको कावड़ आहे, कावड़ खे ख़तमु कयो, कावड़ खे पंहिंजे अंदरि न आणियो, मिठो मुंहुं लॻोसि, सब्र खे पंहिंजे अंदरि समायो। या खणी ईअं बि चइजे त ॿाड़ो जेको आहे हिन दुनिया में हराम जो माल आहे, करप्शन जो पैसो आहे, ॿियनि माण्हुनि जे पघर जे पोरे ते धाड़ो हणणु आहे, उहो आहे ॿाड़ो। अगरि उन हराम जी माल खां, ॿियनि जे इस्तेहसाल खां ऐं कूड़ ठगी ऐं फ़रेब सां कुझु हासिल करण खां पासो करियो, जीअं सिप कयो, ॿाड़ो न पीताईं। जॾहिं तव्हां इन्हनि ठगियुनि, फ़रेबनि, इस्तेहसालनि खां पासो कंदा, तॾहिं तव्हांजे अंदरि में माणिक पैदा थींदो, तॾहिं तव्हां अमुल इंसान थींदा, तॾहिं तव्हां हिन दुनिया में सुठा इंसान लिखबा। जॾहिं तव्हां हिन दुनिया में हलिया वेंदा त तव्हांजो नालो अमर रहंदो। तव्हां सुठनि गुणनि सबबु ता क़यामत माण्हुनि खे यादि रहंदा। माण्हू तव्हांखे सुठनि गुणनि जे करे तव्हांजूं तारीफ़ूं कंदा ऐं तव्हांजी तारीफ़, तव्हांजा गुण बाक़ी रहंदा। अचो त शाह साईं जे लासानी ऐं लाफ़ानी पैगाम खे पढ़ूं, परखूं, परूड़ियूं ऐं उन ते अमल कंदे कामयाबियूं माणियूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।